एहतजाजी रैली है अॼु 1 महीनो 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। उन में असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे शहीद सिंध अल्ताफ़ जिसकाणी जा कातिल गिरफ़्तार कयो। अञा ताईं उनजा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। कल्ह हिकिड़ो न्यूज़ हली आहे त हुन में पिस्टल लधो आहे या ॿिया माण्हू असां कया आहिनि जेको आहे गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि खे मुख़बिरी में था कयूं, उन्हनि ते हीअ था एफ.आई.आर. कढियूं। असां उन मां मुतमइन न आहियूं। असांजा जेके असल कातिल आहिनि उहे ज़ाहिर कयो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो ऐं उन खां पोइ उनजे जेके पोयां हथ आहिनि असां चाहियूं था त उन्हनि खे जेको आहे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। असांजो शहीद सिंध अल्ताफ़ जिसकाणी ओॾी महिल क़तल थो थिए जेॾीमहिल बेटनि जे मसइले ते STP रोडनि ऐं रस्तनि ते आहे, गवर्नर हाउस जे अॻियां वेही एहतजाज थी करे, ओॾी महिल असांखे लाश था मिलनि। इहो था सम्झनि त अल्ताफ़ खे शहीद करे, असांजो वाइस चेयरमैन खे शहीद करे ऐं असां हिननि सिंधी क़ौम खे माठार करे वेंदासीं। तव्हांखे भुल आहे, इहो भोलो कढी छॾियो ज़हन मां। सिंध जो 5 करोड़ अवाम हींअर शऊर अची वियो आहे, उहे सम्झनि था बहितर नमूने सां त असां कॾहिं पंहिंजे सिंध जे हक़नि तां हथ न खणंदासीं। सो असांजो इहो मुतालबो आहे त जेके बि शहीद सिंध अल्ताफ़ जिसकाणी जा कातिल आहिनि उनखे फिलफोर गिरफ़्तार करे ऐं उनजे पोयां जेके बि हथ आहिनि उनखे वाक़ुफ़ु कयो वञे।